दोस्तों पापनगर जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे सोप सीरियल पापनगर ते। जी हाँ दोस्तों, इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा ऐं जीअं तव्हांखे का बि अपडेट मिस न थी सघे। हलूं था पापनगर ड्रामे जी नई अपडेट जी तरफ़। दोस्तों पापनगर ड्रामो त पंहिंजी जाइ ते ज़बरदस्त हली रहियो आहे, लेकिन इन जी व्यूअरशिप सफ़ा थोरी कमज़ोर थी वई आहे। इन में मार धाड़ घटि ॾेखारियो वियो, इन जे करे हाणे जेका एपिसोड अचण वारा आहिनि इन में मार धाड़ ॾेखारी वेंदी ऐं इन में तव्हां ॾिसंदो त व्यूअरशिप वरी पापनगर ड्रामे जी वधी वेंदी आहे। पापनगर हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे, को हल्को फुल्को प्रोजेक्ट न आहे। बहरहाल व्यूअरशिप जे हिसाब सां कुझु किस्तनि में हाणे पोइना थियो आहे। हाणे अचण वारा जेका एपिसोड आहिनि तव्हांखे इन में मार धाड़ ॾाढी ॾेखारी वेंदी ऐं हाई लेवल जो जेको आहे सीन हूंदा आहिनि इन में। ऐं हीअ जेका अपडेट तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं दोस्तों, कंफर्म द अपडेट आहे। अगरि तव्हां असांजे यूट्यूब चैनल उदासी टेक ते ॾिसी रहिया आहियो त इन खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा। अगरि तव्हां हीअ असांजी अपडेट फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो लाइक इन खे शेयर बि कंदा ऐं सुठा कॉमेंट कंदा ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कंदा। ऐं नवे पुराणे ड्रामे जे बारे में कहिड़ो बि सवाल जवाबु हुजे कमेंट सेक्शन में लिखंदा कयो त उन्हनि जो जवाबु तव्हांखे उते रिप्लाई मिली वेंदो। ऐं जेका बि तव्हांजी राय हुजे असांखे ॾींदा। इजाज़त मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। तेसीं ताईं बाए।